अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद करियां पियो सब दोस्त ठीक हूंदो ऐं ख़ैरियत सां हूंदो। जीअं दोस्तों तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ज़ार ज़िंदगी ड्रामे वारी अचण वारी किस्त में छा थियण वारो आहे। तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त रबन ऐं राणो पंहिंजी भेण पठाणी जो संग रिश्तो मतिलबु ॾेई रहिया आहिनि मंसूर जे पुट ऐं उन जी धीअ जो रिश्तो पंहिंजे भाउ राणे जे लाइ वठी रहिया आहिनि। जीअं त दोस्तों तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां छा इहो रिश्तो थींदो या न, तव्हां दोस्तनि खे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। छा खैरू खे ओठे वारा मतिलबु छॾाए वेंदा आहिनि कैद मां या न कालू जे घरां मतिलबु छॾाए वेंदसि या न, तव्हां दोस्तनि खे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। ऐं छा कमाल खान पंहिंजी मीरा सां शादी कंदो या न, मतिलबु तव्हां दोस्तनि खे टोटल हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। उन खां पहिरियों मां तव्हां दोस्तनि सां गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾोगॾु लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। वधीक तव्हांजो टाइम न पिया वठूं, वीडियो खे कयूं था स्टार्ट अॼु जो। जीअं दोस्तों तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ज़ार ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी किस्तनि में तव्हां इहो ॾिसंदव त रबन सां शादी कंदी ऐं तव्हां जल्द खां जल्द इहो ॾिसंदा ऐं लॻे पियो त राणे ऐं रबन जी शादी जल्द खां जल्द गॾु तव्हांखे ॾिसण वटां मिलंदी। तव्हां दोस्तनि खे ॿुधायमि त मंसूर खां उन जी धीउ जो रिश्तो वठनि पिया ऐं उनखे पंहिंजी भेण पठाणी जो संग ॾियनि पिया, मतिलबु इहे रिश्ता बि ज़रूरु तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा त ॿई रिश्ता थी वेंदा ऐं ओठो उनखे छॾाए न सघंदो। जीअं त तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ओठो खैरू खे उतां कैद मां छॾाए न सघंदो, छॾाइण में कामयाबु न वेंदो। तमामु जल्द ओठो बि ईअं फासी वेंदो ऐं हिते कैद में रहियसि गफ़ार ख़ान उन्हनि टिन्हनि खे मतिलबु गॾु सज़ा ॾींदो। तो दोस्तों इहो अॼु जो वीडियो जेकॾहिं पसंदि आयो त लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा।